अस्सलाम वालेकुम। सिन टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भली कार कंदासीं। मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन में पाण मकानी चूंडुनि जो जेको फेज़ 2 थियण वारो आहे 24 जुलाई ते, उन हवाले सां डिस्कस कयूं पिया ऐं पाण कोशिशि कंदासीं त कराची जी जेका सूरत हाल आहे, कराची में पार्टी पोज़ीशन केरु जेको आहे मेयर कराची थी सघे थो, इन हवाले सां पार्टियुनि जी कहिड़ी स्ट्रेटजी आहे, MQM ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी ही छा गॾु इलेक्शन विड़ी सघनि था या पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं MQM हिक ॿिए खे टफ टाइम ॾियण जे लाइ तयारु आहिनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ मूंसां गॾु मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी अब्दुल जब्बार नासिर साहब। अब्दुल जब्बार नासिर साहब, बहुत शुक्रिया वक्त देने के लिए। सबसे पहले फरमाइएगा कि आपको जो लोकल बॉडीज इलेक्शन में आपको ये जो सियासी सूरत हाल है, सियासी सिनेरियो है, वो क्या दिखाई देता है? क्या MQM और पाकिस्तान पीपुल्स पार्टी आपको एक दूसरे को टफ टाइम देते दिखाई दे रहे हैं या MQM जो है वो वाज़े बरतरी हासिल कर लेगी? जी, अब्दुल जब्बार नासिर सां जो राब्तो डिस्कनेक्ट थी वियो आहे। मकानी चूंडुनि जो जेको फेज़ सेकेंड थियण वारो आहे, उन में कराची जा 7 डिस्ट्रिक्ट आहिनि, हैदराबाद जा 9 डिस्ट्रिक्ट जेके आहिनि उनमें शामिल आहिनि ऐं जेके कराची ऐं हैदराबाद सिंध जा ॿई वॾा शहर आहिनि। पहिरें नंबर ते कराची, ॿिए नंबर ते हैदराबाद आहे, पर ॿिन्ही जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उहो मुकम्मल तौर ते तबाह आहे। हिन वक़्तु जेके मानसून जूं जेके बारिशूं आहिनि उहे बि हलंदड़ आहिनि। अहिड़ी सूरत हाल में असांखे कराची ऐं हैदराबाद जेको शहर आहे उन जी जेका बदतरीन सूरत हाल नज़र ईंदी आहे, जंहिंखां बरसातुनि खां पोइ मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते ऐं शाहराहुनि ते जेको आहे असांखे पाणी बीठल नज़र ईंदो आहे। इंतज़ामिया असांखे मुकम्मल तौर ते ग़ाइब नज़र ईंदी आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खां सवाल कयो वेंदो आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जवाब ॾींदी आहे त हितां जी जेका लोकल गवर्नमेंट हुई उहा असां वटि न हुई, असां वटि इख्तियार न हुया, इन करे असां जेको आहे एतिरो कमु न करे सघिया आहियूं जिन्हनि लोकल बॉडीज़ जेको आहे नुमाइंदा हुया उन्हनि खां सवाल कयो वञे। अब्दुल जब्बार नासिर सां असंजो राब्तो ॿीहर बहाल थी वियो आहे। अब्दुल जब्बार नासिर साहब, मेरा सवाल आपके पास वही है, वहीं से कंटिन्यू कीजिएगा कि क्या MQM जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी से बड़ी लीड से या बड़े मार्जिन से कामयाब होगी या दोनों पार्टीज एक दूसरे को टफ टाइम देने के लिए ये तैयार हैं? देखें अशफाक भाई, बुनियादी तौर पर ये है कि अगर कोई पार्टी नहीं है, अगर MQM की ये सोच है तो ये भी दुरुस्त मुझे नजर नहीं आ रही है। ये मुझे जाहिर जो अभी तक की जो सूरत हाल है उसमें ऐसा लग रहा है कि कराची में जो बल्दियाती इलेक्शन होंगे उसमें किसी एक पार्टी को सादा अक्सरियत नहीं मिलेगी। अगर इस वक्त जो पोजीशन है, अगर इसी पोजीशन में इलेक्शन लड़ते हैं, हाँ अगर कोई सीट एडजस्टमेंट कर लेते हैं या कोई इंतखाबी इत्तेहाद हो जाता है तो उस वक्त फिर देखा जाएगा कि उस वक्त क्या पोजीशन होगी। तो अभी तो मुझे कोई एक तरफा किसी की आप ये कहना MQM के लिए भी इतना ईजी नहीं है, बिलखुसूस NA 240 के इंतखाबात के बाद और फिर सिंध के जो पहले मरहले के 14 अजला हैं उनमें से शहरी इलाकों के नताइज के बाद यकीनन MQM के लिए भी एक मुश्किल मरहला है और पीपल्स पार्टी के लिए भी मुश्किल। पहले मरहले में तो पीपल्स पार्टी ने अच्छी कारकर्दगी दिखाई है, लेकिन कराची में उनके लिए यकीनन इतना आसान नहीं होगा। जमात इस्लामी की तरफ से भी मुज़ाहिमत होगी, MQM की जानिब से भी मुज़ाहिमत होगी और दीगर जो ग्रुप्स हैं उनकी जानिब से भी इनफरादी और जो है ना बड़े पैमाने पर मुज़ाहिमत हो सकती है। जी अच्छा, अब्दुल जब्बार नासिर साहब, आप ये फरमा रहे हैं कि इस वक्त की जो सियासी सूरत हाल है उसके हिसाब से उसको आप एनालाइज इस तरह कर रहे हैं कि कोई भी पार्टी सिंगल मेजॉरिटी के साथ कराची में जो है वो सामने नहीं आएगी। तो आप समझते हैं कि कोई ऐसा इत्तेहाद बनने जा रहा है जिसमें TLP और पाकिस्तान तहरीक इंसाफ या पाकिस्तान तहरीक इंसाफ और MQM या पाकिस्तान पीपल्स पार्टी का किसी और पार्टी के साथ इत्तेहाद होता आपको दिखाई देता है? देखिए, बुनियादी तौर पे अभी तक तो नतीजा तो वही है, अगर जो अभी जो पोजीशन वही है जो मैंने आपको बताई है। और बाकी जहाँ तक इत्तेहाद की बात है, इत्तेहाद में अभी बड़े पैमाने पर कोई इत्तेहाद हमें सामने नजर नहीं आ रहा है। अलबत्ता मुख्तलिफ जमातों के जो इलाकाई वाइज इत्तेहाद हुए हैं, जैसे आप अगर शहरा के इलाके में देखें, यानी गर्जी किमाड़ी में देख लें तो वहाँ JUI और MQM का और मुस्लिम लीग नून के कुछ लोगों का इत्तेहाद हुआ है।
اسی طرح اگر ملیر میں آپ دیکھیں وہاں مسلم لیگ نون ہے، JUI ہے، عوامی نیشنل پارٹی ہے، ان کا سیٹ ایڈجسٹمنٹ ہوئی ہے ان کی آپس میں، اور بعض جگہ پیپلز پارٹی کے ساتھ بھی ہوئی ہے۔ بلدیہ ٹاؤن میں اگر آپ دیکھ لیں تو وہاں پر MQM اور JUI کی ایک سیٹ ایڈجسٹمنٹ ہوئی ہے، اتحاد کی بات ہوئی ہے۔ تو اس طرح کا ابھی تھوڑے پیمانے پر اتحاد یا سیٹ ایڈجسٹمنٹ کی بات تو ہو رہی ہے، لیکن بڑے پیمانے پر کسی اتحاد کی ابھی تک کوئی بات ہمیں بازگشت سنائی نہیں دے رہی ہے۔ ہاں، یہاں پر ایک بات اہم ہے، اگر پاک سرزمین پارٹی MQM یعنی MQM پاکستان ہو گئے، اس کے بعد فاروق ستار صاحب ہو گئے، اور اس کے علاوہ جو مہاجر قومی موومنٹ کے آفاق احمد ہیں، اگر یہ سارے ایک جگہ ایک پلیٹ فارم میں جمع ہوتے ہیں یا پھر سیٹ ایڈجسٹمنٹ کرتے ہیں یا انتخابی اتحاد کرتے ہیں، تو یقیناً آپ کہہ سکتے ہیں کہ کچھ حد تک ان کی پوزیشن بہتر ہو سکتی ہے۔ تو یہ ابھی تک کی جو پوزیشن ہے یہ ہے۔ جی اچھا عبدالجبار ناصر صاحب، یہ فرمائیے گا کہ کراچی میں الیکشن میں حصہ لینے والی جو جتنی بھی پولیٹیکل پارٹیز ہیں، ان کے پاس بیچنے کے لیے کیا ہے؟ کیا عوام کو بیچیں گے کہ انہیں ووٹ مل سکے؟ کیونکہ ان کی پرفارمنس جو ہے وہ عوام کے سامنے ہے اور کراچی کے حالات بھی عوام کے سامنے ہیں۔ دیکھیں، میں سمجھتا ہوں کہ میں سمجھتا ہوں اشفاق بھائی، اس وقت اگر دیانتداری سے بات کی جائے تو میرے خیال سے سوائے جماعت اسلامی کے کسی کے پاس بیچنے کے لیے کچھ نہیں ہے۔ جماعت اسلامی کے پاس بیچنے کے لیے کیا ہے؟ کہ وہ کچھ ہوتا ہے تو کم سے کم کراچی کے ایشوز پہ کھڑی ہو جاتی ہے، وہ چاہے وہ گیس کا ایشو ہے، چاہے وہ لوڈ شیڈنگ کا ایشو ہو، چاہے وہ پانی کا ایشو ہو، چاہے کراچی میں دیگر مسائل ہوں، کراچی کے پروجیکٹس ہوں، یعنی جو بھی ایشوز ہو تو اس پہ جماعت اسلامی کھڑی ہو جاتی ہے۔ یہ ایک جماعت اسلامی کو ایک ایج حاصل ہے، اور پیپلز پارٹی کے لیے میرے خیال سے تھوڑا مشکل اس لیے ہوگا کہ وہ حکومت میں ہے، تو لوگ ان کو الزام دیں گے جی آپ نے حکومت میں رہ کے کیا کام کیا ہے۔ پیپلز پارٹی یہ کہہ سکتی ہے کہ ہم یہ کام کریں گے، لیکن لوگ کوشچن کریں گے جی آپ اتنے عرصے سے حکومت میں ہیں، آپ نے کیا ہے۔ تو اگر پولیٹیکلی دیکھا جائے تو جماعت اسلامی کے سوا باقی بیچنے کے لیے کسی کے پاس بظاہر مجھے کچھ نظر نہیں آتا ہے۔ جی تو کیا آپ سمجھتے ہیں کہ لوگ جو ہے وہ اپنا اعتماد جماعت اسلامی کے حصے میں ڈال دیں گے کہ اگلے 5 سال جو ہے وہ کراچی کی خدمت جماعت اسلامی کرے، کہ جبکہ 2005 تک جماعت اسلامی کراچی میں کام کر رہی تھی تو 2005 کے انتخابات میں جماعت اسلامی کو ہٹا کر MQM کو لایا گیا تھا؟ نہیں، مجھے یہ نہیں لگتا ہے کہ جماعت اسلامی کو کوئی بڑے پیمانے پہ شاید نشستیں اس حد تک مل جائیں کہ وہ اپنا میئر ڈپٹی میئر منتخب کرنے میں کامیاب ہو گئے، یا کسی چھوٹی پارٹی کے ساتھ بھی مل کر اپنے میئر یا ڈپٹی میئر منتخب کرانے میں کامیاب ہو جائے۔ یہ تو بہت ہی مشکل ہو جائے گی۔ میں نے آپ کو کہا کہ جو بھی پارٹی اس وقت تنہا پرواز کر کے اگر یہ سوچ رہی ہے کہ وہ کراچی کے میئر یا ڈپٹی میئر ٹاؤنز میں سے بیشتر پر وہ کنٹرول کر لے گی، تو میں سمجھتا ہوں یہ اس کی بھول ہے اور بہت بڑی سیاسی غلطی ہوگی۔ جس نے بھی کچھ لینا ہے اگر آگے، تو اس کے پاس بہتری کا راستہ یہی ہے کہ وہ سیٹ ایڈجسٹمنٹ پہ چلا جائے۔ اب وہ سیٹ ایڈجسٹمنٹ کس سطح پر ہوتی ہے یہ دیکھنا ہے۔ تنہا کوئی کسی کے پاس، میرے خیال جماعت اسلامی کے پاس، میں نے آپ کو کہا کہ بیچنے کے لیے چیزیں تو ہے، لیکن لوگوں مجھے نہیں لگتی ہے کہ وہ لوگ اتنے پیمانے پر جماعت اسلامی کے ساتھ کھڑے ہوں اور کہ وہ اپنا میئر اور ڈپٹی میئر منتخب کر سکے۔ جی اچھا، آخر میں مجھے یہ بتائیے گا کہ آپ کیا سمجھتے ہیں، آپ صحافی ہیں، سندھ اسمبلی کو بھی کور کرتے رہتے ہیں اور مختلف سیاستدانوں سے آپ کی ملاقات بھی ہوتی ہوگی۔ اس وقت کراچی کے سب سے بڑے مسائل جو ہمیں نظر آتے ہیں کہ وہ ڈرینیج کا ایشو ہے، انفراسٹرکچر ہے، پانی ہے، اور جو بسز کی سروس ہونی چاہیے، جو ٹرانسپورٹیشن ہونی چاہیے وہ نہیں ہے۔ تو ان تمام چیزوں کو جو ہے اس وقت جیسے پاکستان پیپلز پارٹی مختلف جو ہے بسز کے پروجیکٹ جو ہیں وہ انیشیٹ کر رہی ہے، تو کیا یہ عوام کو اپنی طرف قائل کرنے کی کوشش ہے، اور کیا یہ اس سے پاکستان پیپلز پارٹی یا کوئی بھی جماعت جو ہے وہ ووٹ بینک حاصل کر سکتی ہے؟ دیکھیں، کراچی کے جو بنیادی مسائل ہیں وہ تو آپ نے ذکر فرمایا، پانی ہے، گیس ہے، بجلی ہے، سڑکوں کی تعمیر ہے، ٹرانسپورٹ ہے، سیوریج ہے، یہ سارے مسائل کراچی کے ہیں۔ یہ بات بھی اپنی جگہ درست ہے کہ جب سے مرتضی وہاب صاحب ایڈمنسٹریٹر بنے ہیں کچھ تھوڑی سی توجہ ہو گئی ہے پیپلز پارٹی کی
لیکن بہرحال پیپلز پارٹی سے یہ سوال لوگوں کا جائز ہے اور جائز بنتا بھی ہے کہ لوگ ان سے پوچھنا چاہیے اور پوچھتے بھی ہیں کہ آپ نے کیا کیا ہے. تو پیپلز پارٹی کے لیے بھی اتنا ایزی نہیں ہوگا کہ وہ لوگوں کو مطمئن کر سکے. 14 سال سے یہ بات درست ہے کہ اس سے سندھ میں پیپلز پارٹی کی حکومت ہے اور تقریباً اب 2 سال سے یہ ہو گئے ہیں بلدیاتی ادارے بھی ٹوٹلی ان کے کنٹرول میں ہیں اور صوبائی وزارت بلدیات ان کے پاس ہے اور اداروں کا کنٹرول بھی ان کے پاس ہے. اس کے باوجود اگر کام نہیں ہو رہا ہے تو ہمارے لوگوں کا کوشچن تو جائز ہے نا. تو یہ مسائل کے حوالے سے یقیناً پیپلز پارٹی سے کوشچن ہوں گے، سے کوشچن ہوں گے اور پی ٹی آئی سے کوشچن ہوں گے. پی ٹی آئی سے اس لیے ہوں گے کہ اس شہر نے ان کو 14 قومی اسمبلی کے ممبر دیے، 21 صوبائی اسمبلی کے ممبر دیے. تو ان سے یہ سوال ہوگا 4 سال میں آپ کے ان 14 ایم این ایز اور 21 ایم پی ایز نے کیا کیا، یہ سوال ان سے بنے گا. اسی طرح جماعت اپنا ایم کیو ایم سے یہ سوال ہوگا کہ حکومتوں میں اتحادی رہے، پہلے پی ٹی آئی کی حکومت کا حصہ رہے، آج وفاقی حکومت میں پیپلز پارٹی اور نون لیگ کے اتحادی ہیں، آپ نے کیا کیا ہے، یہ ان سے سوال ہوگا. اسی طرح پیپلز پارٹی سے سوال ہوگا کہ 14 سال سے آپ کی حکومت ہے یہاں پر، آپ نے کیا کام کیا ہے. تو ڈیفینیٹلی ان کے لیے کافی مسائل، جب ہم شہر کے مسائل کو مد نظر رکھتے ہیں تو ڈیفینیٹلی چیزیں ہمیں نظر آتی ہیں کہ لوگوں کے لیے مسائل کھڑے ہوں گے. جی اچھا، آخر میں یہ فرمائیے گا کہ اگر کسی کو بھی سمپل میجورٹی نہیں ملتی کراچی کے میئر اور ڈپٹی میئر منتخب کروانے کے لیے تو کون سی 2 پارٹیز ہو سکتی ہیں پوسٹ الیکشن آپس میں اتحاد کر کے میئر اور ڈپٹی میئر اپنا لے کر آنے کے لیے؟ دیکھیں، میں سمجھتا ہوں کہ اس وقت پوزیشن یہ ہے کہ اگر جماعت اسلامی اور پی ٹی آئی کا اتحاد بنتا ہے، پیپلز پارٹی کا اتحاد بنتا ہے، تو میں سمجھتا ہوں کہ یہ بہت ہی ان دونوں جماعتوں کے لیے بہتر ہوگا، کام کے حوالے سے بھی اور الیکشن جیتنے کے حوالے سے بھی. میری نظر میں یہ 2 جماعتیں اگر کر لیتی ہیں یا بڑے پیمانے پر سیٹ ایڈجسٹمنٹ کر لیتی، چھوٹے پیمانے سے چل رہا ہے لیکن بڑے پیمانے پر سیٹ ایڈجسٹمنٹ کر لیتی ہیں، تو مجھے لگ رہا ہے کہ یہ جماعتیں پھر بہت بہتر پوزیشن میں ہوں گی. اسی طرح جو ہے نا، اگر پیپلز پارٹی اور ایم کیو ایم کی سیٹ ایڈجسٹمنٹ ہوتی ہے تو اس کا بھی فائدہ ان دونوں کو ہو جائے گا. اور باقی اگر جماعت اسلامی اور پی ٹی آئی کی سیٹ ایڈجسٹمنٹ ہو جاتی ہے، ان کے ساتھ چھوٹے کچھ گروپ مل جاتے ہیں تو سیٹ ایڈجسٹمنٹ کا بھی ان کو بینیفٹ ملے گا. لیکن بڑے پیمانے پر اگر یہ کہہ رہے صرف جماعت اسلامی اور پی ٹی آئی مل جائیں تو یہ مجھے بہت مشکل لگ رہا ہے کہ بڑے پیمانے کے ساتھ چھوٹے گروپوں کو ملانا ہوگا. یہ جو صورتحال ہے، تو اس وقت جو نتیجہ جو سامنے بظاہر نظر آ رہا ہے پولیٹیکلی، وہ ایک مکس پلیٹ ٹائپ کا لگ رہا ہے. جی عبدالجبار ناصر صاحب، بہت شکریہ اسپیشل ٹرانسمیشن میں ہمیں جوائن کرنے کے لیے. ناظرین، عبدالجبار ناصر سینئر صحافی اس سگن موجود ہویا. کراچی جی صورتحال مکانی چونڈن کے حوالے سے انتہائی دلچسپ ان حوالے سے بھی تھے پئی تا ایم کیو ایم پاکستان اور پاکستان پیپلز پارٹی ہن وقت وفاقی حکومت میں ایک بے جا اتحادی آہن. ایم کیو ایم پاکستان جن معاہدے تحت حکومت میں شامل کیا ہے ان میں اہم کردار پاکستان پیپلز پارٹی جو ہے، پر ایم کیو ایم پاکستان جو اہم اگواڑ ہے فروغ نسیم پارا ایک ٹاک شوز میں یا گال بھی کئی ہے تا پاکستان پیپلز پارٹی پنجن معاہدن تے عمل نہ پئی کرے. پاکستان پیپلز پارٹی جی گالیوں کیوں آہن انہن تے ہن وقت کو بھی عمل نہ تھو ہے. اپریل میں یہ معاہدہ تھیا ہویا ایم کیو ایم پاکستان سے. ہن وقت جولائی پیو ہلے، پر ہن وقت 3 مہینہ گزرن کا پو بھی پاکستان پیپلز پارٹی کا بھی اگ بھرائی ان معاہدن کے حوالے سے نہ ڈیکھاری ہے. تنکھا پوئے یہ تمام گھنو ڈکھیو تھی تو ونجے جڏهن یہ گال کجے تھی تا ایم کیو ایم پاکستان اور پاکستان پیپلز پارٹی جو ہے لوکل باڈیز الیکشن میں گڈجی الیکشن وڑی سگن تھا یا الیکشن کا پو جو ہے بئی گڈجی ڈپٹی میئر اور میئر کراچی کے لائے جو ہے منتخب کندا. یہ بھی چون تمام گھنو جو ڈکھیو تھی ہے چھاکان تا ایم کیو ایم پاکستان ہن وقت جو ہے پاکستان پیپلز پارٹی تے یقین کرن کے لائے تیار نہ ہے. کراچی جی صورتحال تے ہی گالائندہ سی. موسیٰ ہن وقت سن ٹی وی نیوز جو چیف رپورٹر کراچی فیاض قریشی موجود ہے. فیاض قریشی صاحب، وڈی مہربانی پروگرام میں وقت ڈن کے لائے. مجھے بتائے جو تا ایم کیو ایم پاکستان اور پیپلز پارٹی میں ورکنگ ریلیشن شپ چھا پیو ہلے؟ اما اسمبلی میں بھی ویندا آیو تے کوریج جکا ہے سن ٹی وی کے لائے کوریج کندا آیو تا
एक पासे MKM अगवान फरोग नसीम इन गाल जो एतराफ़ तो करे त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि जो जेको मुआइदो थियो हुयो उन ते अमल दरामद न पई करे। छा मकानी चूंडुनि में असांखे हिक ॿिए ख़िलाफ़ ॿीहर बयानबाज़ी ऐं इन हुकूमत मां अलहदा थींदे MKM पाकिस्तान नज़र ईंदी या पाकिस्तान पीपल्स पार्टी MKM खे पाण सां गॾु खणी हलण जी पूरी कोशिश कंदी? महिरबानी इशफाक, जहिड़ी रीति जेका तव्हां ॻाल्हि कई त MKM पाकिस्तान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी इतिहाद या जेको सियासी जेको इतिहाद जेको क़ाइमु थियल आहे, हाणोकी जेका मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जेका इत्तेहादी हुकूमत क़ाइमु खां पोइ जेको इतिहाद जेको क़ाइमु थियल आहे, सियासी जेकॾहिं तारीख़ सां ॾिसिजे त MKM या पाकिस्तान पीपल्स पार्टी माज़ी में जेका सियासत कई आहे उनमें उन्हनि हमेशह जेकॾहिं इलेक्शन जे हवाले सां जेकॾहिं इतिहाद जो ॾिसी रहियो त ॿिन्हिनि पार्टियुनि जो तरीक़ेकार अलॻि अलॻि रहियो आहे। MKM पाकिस्तान हिन वक़्त ताईं जेके बि चूंडूं वियूं आहिनि उनमें MKM पाकिस्तान कॾहिं बि इलेक्शन में कंहिं बि पार्टी सां इतिहाद नाहे कयो। हालांकि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु सिंध हुकूमत जो हिसो बि रही MKM ऐं वफ़ाक़ में बि रही आहे माज़ी में। अहिड़ी रीति नवाज़ लीग सां बि हुनजी जेका वफ़ाक़ी हुकूमत में शराकत रही आहे या गुज़िरियल जेको हुकूमत में इमरान ख़ान जी हुकूमत में इतिहाद रहियो आहे या हाणे इत्तेहादी हुकूमत सां गॾु रही आहे, त कॾहिं बि हुननि जॾहिं बि इलेक्शन विढ़ी आहे त हुननि कंहिं बि तरह सां इलेक्शन जो कॾहिं बि इत्तेहाद नाहे कयो। चूंड हमेशह हुननि पंहिंजी मर्ज़ी सां विढ़ी आहे। अलबत्ता हेठि सतह ते कंहिं पार्टी या कंहिं गुरू या कंहिं आज़ाद उम्मीदवार सां इत्तेहाद जेकॾहिं थियो आहे त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ी रीति पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि जेकॾहिं ॾिठो वञे त उन्हनि जी जेका सियासत जो तरीक़ेकार रहियो आहे उन्हनि हमेशह अहिड़ी रीति सियासत कई आहे जेकॾहिं इत्तेहाद थियो आहे त उहो हेठि सतह ते थियो आहे, मथीं सतह ते इत्तेहाद कंहिं तरह सां नाहे थियो। त हिन वक़्तु जेको इमरान ख़ान जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ ॿिन्ही पार्टियुनि जी जेका वेझड़ा थी आहे उन में केतिरियूं कया कारायूं कयूं पियूं वयूं त सिंध हुकूमत में MKM जी शमूलियत जे हवाले सां ॻाल्हियूं ॿोलियूं थी रहियूं आहिनि, उन्हनि खे हथमी शिकल पई मिले, पर अहिड़े क़िस्म जो को बि उन्हनि साबित करे न ॾेखारियो मामिलो त हू पीपल्स पार्टी जी हुकूमत सां सिंध हुकूमत में शामिल थी रहिया आहिनि। अलबत्ता वफ़ाक़ी हुकूमत में शमूलियत खां पोइ हुननि जो ज़्यादातर जेकॾहिं ज़ोर रहियो त हू बल्दियाती जेकी चूंडूं उन्हनि ते ज़ोर रहियो ऐं बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां उन्हनि जी हमेशह घुर रही त उहो जीअं चाहिनि था अहिड़ी नमूने सां बल्दियाती कानून जोड़ियो वञे। जहिड़ी रीति सुप्रीम कोर्ट लाइ आर्टिकल 140A जे तहत जेका कानून में जेके तब्दीलियूं आंदियूं वञनि ऐं हेठि सतह जा जेके इख़्तियार आहिनि उन्हनि खे मुंतक़िल कयो वञे, त हिन हवाले सां वर्किंग रिलेशन MKM ऐं पीपल्स पार्टी जे विच में लाॻीतो तसलसल सां जारी आहे। सिंध हुकूमत में अपोज़िशन ऐं हुकूमत जे विच में जुड़ियल जॾहिं MKM इमरान ख़ान जी दौर हुकूमत में वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो हुई त हुन वक़्तु ई बल्दियाती बिल जे हवाले सां सिलेक्ट कमेटी जे हवाले सां जोड़ी वई, जंहिंमें बल्दियाती कानून जोड़ण जे हवाले सां जेको स्पेशल कमेटी में इहे मामला जेके आहिनि ज़ेर गौर आहिनि ऐं बल्दियाती कानून में जेके तब्दीलियूं आहिनि उन ते गौर में ॾाढो सिलसिलो जारी आहे, जंहिं ते पिणु हथमी तरह सां समूरियुनि पार्टियुनि जो इतफ़ाक़ नाहे थियो, जंहिंमें अपोज़िशन जूं समूरी 5 पार्टियूं ऐं पीपल्स पार्टी बि न जेको सिलेक्ट कमेटी जो हिसो आहे। त MKM जो ज़्यादातर जेको हमेशह सियासत ते ज़ोर रहियो आहे उहो हेठि सतह जी जेका चूंड आहे या हेठि सतह जो जेको निज़ाम आहे मकानी निज़ाम उन्हनि ते रहियो आहे, छाकाणि जो उन्हनि कराची या हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास या सखर में जेकॾहिं चूंड कटी आहे त उहो बल्दियाती निज़ाम जे उन मुशावरत सां ऐं बल्दियाती निज़ाम जे ज़रिए ई उन्हनि जो सिलसिलो अॻियां वरियो आहे। ऐं कराची में बि हुननि जो इहो ई ज़ोर रहियो आहे त बल्दियाती निज़ाम जेको आहे उन्हनि जे हवाले हुजे ऐं कराची जो जेको मेयर आहे उहो पिणु जेको आहे उहो हुननि खे मेयरशिप मिले। अहिड़ी रीति हैदराबाद जी मेयरशिप या जेको मेट्रोपॉलिटन सिटी जो जेकॾहिं चेयरमैन चूंडिजे थो त उन हवाले सां थियनि कया उनजी सरबराही मिले मेट्रोपॉलिटन सिटी जी। त हिन हवाले सां जेको मुशावरत जो सिलसिलो जारी आहे, को इतिहाद जेको आहे उहो वफ़ाक़ तौरु हेठि सतह ते ज़रूरु आहे, पर बल्दियाती चूंड जे हवाले सां को बि इतिहाद नाहे थियो ऐं इम्कान आहे त ईंदड़ जीअं जेके ॿिए मरहले में कराची हैदराबाद डिवीज़न जी जेके चूंडूं थींदियूं मकानी खाते जे हवाले सां मकानी चूंडूं त हुन में बि इहो इतिहाद न थींदो। अलबत्ता हेठि सतह ते जेकॾहिं काउंसलर या चेयरमैन या वाइस चेयरमैन यूनियन कमेटीज़ जा या टाउन कमेटीज़ जा हूंदा त उन्हनि ते इहो इतफ़ाक़ थींदो ऐं उन में हेठि जे बाद इहो गॾियल चूंड विड़ी सघनि था। जहिड़ी रीति JUI बि हिन वक़्तु सिंध में पहिरें मरहले जी जेका मकानी खाते जी जेका चूंड थी आहे हुन में पीपल्स पार्टी सां सख़्तु नाराज़गी इज़हार कंदे प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं आहिनि, पर वरी अहिड़ी साॻी अंदाज़ जेके ॾिसिजे त कराची में हिक ॿिए जे उम्मीदवारनि जूं जेको हिमायतूं कयूं आहिनि ऐं अहिड़ी रीति हिक ॿिए जा पोस्टर बि जारी कया आहिनि। पीपल्स पार्टी झंडे हेठि किताब जो जेको निशान आहे इंतख़ाबी निशान उन ते JUI जा उम्मीदवार जेके आहिनि चूंड विड़ी रहिया आहिनि। सोराब बोट में अहिड़े क़िस्म जो पंपलेट बि शाया थियो आहे
जमायत ॿिए जी शदीद मुखालफ़त हुजण जे बावजूदि हेठि थींदा आहिनि ऐं इहो एतिहाद जेको आहे उहो नज़र अचे। अच्छा फयाज़ मूंखे इहो ॿुधाइजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM जे इतिहाद जी त अवां ॻाल्हि कई, उन्हनि में को इतिहाद न पियो थिए। हा, अवां कराची में जेको आहे रिपोर्टिंग कंदा आहियो, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि सां अवां जूं मुलाक़ातूं थींदियूं हूंदियूं, त उन में अव्हांखे को आइडिया इन हवाले सां या को अवां जे साम्हूं का ॻाल्हि गुज़री हुजे त का बि पार्टी जेका आहे उहा कंहिं अहम पार्टी सां इतिहाद करे मकानी चूंडुनि में इलेक्शन विढ़ण जी ॻाल्हि कंदी हुजे, जीअं MQM ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे, MQM ऐं जमात इस्लामी आहे, या MQM जा जेके ॿिया ग्रुप आहिनि मुख़्तलिफ़, जीअं PSP आहे या आफ़ाक़ अहमद आहे, त इन्हनि में को इतिहाद जूं ॻाल्हियूं अवां ताईं पहुतियूं आहिनि या इन हवाले सां का ख़बर अवां ताईं आहे? फयाज़ कुरैशी सां असांजो राब्तो जेको आहे उहो डिस्कनेक्ट थी वियो आहे। कोशिशि कंदासीं फयाज़ कुरैशी सां ॿीहर राब्तो करण जी। कराची में जेका सियासी सूरत हाल आहे उन में तक़रीबन 7 खां जेके 8 अहम पार्टियूं आहिनि जेके मकानी चूंडुनि में हिसो वठंदियूं। उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, MQM पाकिस्तान आहे, जमात इस्लामी आहे, पाक सरज़मीन पार्टी आहे, ॿिए पासे जेको आहे आफ़ाक़ अहमद जी जेका MQM आहे उहा बि हिसो वठंदी आहे, ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि उहे बि इन इलेक्शन में हिसो वठंदा आहिनि। ऐं हिन वक़्तु ॻाल्हि इहा आहे त MQM पाकिस्तान जेका आहे उन गुज़िरियल 5 सालनि ताईं जेको आहे मेयरशिप आहे उहा MQM पाकिस्तान वटि हुई, जॾहिं त गुज़िरियल 14 साल जेके सिंध हुकूमत आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी कई आहे। ऐं ख़ासि तौर ते गुज़िरियल जेके 2 साल आहिनि उन में एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ आहे, ऐं सूबाई वज़ीर जेको आहे बल्दियात जो उन जो ताल्लुक़ बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। त इन करे पाकिस्तान पीपल्स पार्टी खां बि इहो सवाल जेको पुछणु ठहे थो त उन्हनि 14 सालनि में आम तौर ते ऐं 2 सालनि में ख़ासि तौर ते जेको आहे कराची खे छा डिलीवर कयो आहे। फयाज़ कुरैशी असां सां गॾु मौजूदु आहे। फयाज़, MQM पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी में त इतिहाद जी ॻाल्हि अवां कई, उन में नथो थिए, छा के ॿिए पार्टियूं जेके कराची में मौजूदु आहिनि उन्हनि में को इतिहाद जो इम्कान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां या MQM पाकिस्तान सां? जारी हुयो बुनियादी 240 ते हाणोकी जेकी उनमें शमूरिन पार्टियुनि पारां हिसो वरितो वियो, पार्टियूं हुयूं ऐं वधीक जेको हुई 25 उम्मीदवार हुया। त अरिड़हं उम्मीदवार जेके हुया उहे आज़ाद उम्मीदवार हुया ऐं उन्हनि आज़ाद उम्मीदवारनि जेके चूंड जेका विड़ी उन चूंड जो जेको सिलसिलो जेको तसलसल रहियो उन में ॾिठो वियो त जेके बि पार्टियूं हुयूं उन्हनि पंहिंजे पारां जेको चूंड जो तसलसल आहे उनखे जारी रखियो ऐं उहो चूंड जेका आहे जारी रखी उनमें समूरिन पार्टियुनि पंहिंजो जेको शेयर आहे उहो विधो ऐं एताद जी का बि क़िस्म जी सूरत हाल नज़र न आई। त मजबूरी तरह सां उहो ई जेको तसलसल ॾिसिजे त जल्दी ॾींहं गुज़रिया आहिनि। बल्दियाती चूंडुनि में जेको ॿियो मरलो आहे उहो बि इन ई बुनियाद ते हलंदो त जेका बल्दियाती चूंडूं जेके थींदियूं उनमें समूरिन पार्टियुनि जे विच में जेको इतिहाद आहे उहो नज़र नथो अचे, छाकाणि जो हमेशह इहा रवायत रही आहे त जेके बि चूंडूं विढ़ंदा आहिनि उन्हनि में इख़्तिलाफ़ नज़र ईंदो आहे त उहो इख़्तिलाफ़ ते ई बरक़रार रहंदा आहिनि। अहिड़ी रीति हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त हिन 245 ते कराची जी जेको सक जंहिंमें आमिर लियाकत हुसैन जी वफ़ात खां ख़ाली थियो त उन में MQM जो अॻूणो जेको अॻुवाण हुयो फारूक सत्तार उन पारां जेको MQM में उनखे शामिल करण जे हवाले सां केतिरी पेशरफ़ थी, पर इख़्तिलाफ़नि जी जेका सूरत हाल हुई उन इन ॻाल्हि खे साबित कयो त हिकु शख़्स जेको फारूक सत्तार उनखे MQM पाण में क़बूल न कयो। अहिड़ी रीति जेके महाजर क़ौमी मूवमेंट आहे या PSP आहे इन्हनि टिनी धड़नि जे विच में जेको इतिहाद आहे उहो त नज़र नथो अचे। अलबत्ता उन्हनि खे अगरि जेकॾहिं मुखालफ़त में जेके पार्टियूं आहिनि उहे जमायत इस्लामी आहे या पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे या पख्तूननि जो ग्रुप आहे जंहिंखे ANP जेको लीड करे थो, त माज़ी में बि इहे धड़ा जेके आहिनि उहे ANP पीपल्स पार्टी सां इतिहाद कयो आहे। पर हिन वक़्तु जेका ANP जी जेका पोज़ीशन आहे उहा मजमूई तरह सां नज़र नथी अचे में या कंहिं पार्टी सां गॾु थिए। अलबत्ता इहो इम्कान थी सघे थो त ANP या पीपल्स पार्टी विच में इतिहाद थिए, पर उहा बि वक़्त सां में ॻाल्हि हूंदी, छाकाणि जो उनजा एतिरा उम्मीदवार कराची में न आहिनि जो हो पीपल्स पार्टी सां मुक़ाबिलो करे सघनि ऐं इतिहाद करे सघनि। हाणे जिते जिते उन्हनि जा हल्का आहिनि उनजा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में त हो पंहिंजा उम्मीदवार ॾियारीनि था त पीपल्स पार्टी हक़ में विथड़ा उन्हनि जे लाइ करणु जेको उहो यकीनन मसइलो थींदो। त हमेशह इतिहाद ई जेकॾहिं रही आहे ANP रही आहे पीपल्स पार्टी सां, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे थी बल्दियाती चूंडुनि में
तो नंढा नंढा जेके पुख़्तून इलाइक़ा जिते जिते हो पंहिंजा उम्मीदवार ॾियारींदा आहिनि उहे साणनि इतिहाद जेकॾहिं हेठीं सतह ते कनि त इहो मुमकिन आहे, पर मथीं सतह ते इहो इतिहाद मुमकिन नज़र नथो अचे मजमूई तरह सां। फयाज़ कुरैशी साहब वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। फयाज़ वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन जो जेको सिलसिलो आहे उनखे जारी रखंदासीं। कराची जी अॼु सूरत हाल ते पाण डिस्कस पे कयोसीं। अब्दुल जब्बार नासिर सीनियर सहाफ़ी उन बि जेको आहे कराची जी सूरत हाल असांजे साम्हूं रखी। सिंध टीवी न्यूज़ जो जेको चीफ रिपोर्टर आहे कराची जो फयाज़ कुरैशी उन बि ॿुधायो आहे त कंहिं बि पार्टी में को ख़ासि इतिहाद हिन वक़्त ताईं असांखे नज़र न पियो अचे। ANP जेका आहे उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मुख़्तलिफ़ वक़्तनि में इतिहादी रही आहे ऐं उन्हनि इलेक्शन बि गॾिजी जेको आहे विड़ियो आहे, पर उनखां अलावा कंहिं बि पार्टी जो जेको आहे कराची में को अहिड़ो ख़ासि इतिहाद ठहंदे असांखे नज़र न पियो अचे। ऐं अब्दुल जब्बार नासिर पारां इहा ॻाल्हि बि कई वई आहे त कराची जे जेके इलेक्शन हूंदी उन में कंहिं बि पार्टी खे जेका सिंपल मेजॉरिटी आहे उहा हासिल न थींदी। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे कामयाब थी जेके ऐवान थी पहुचंदियूं ऐं उन खां पोइ डिसाइड थींदो त मेयर ऐं डिप्टी मेयर कंहिंजो थो थिए। इलेक्शन ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थियो आहे हेडलाइंस ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो।